अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों ने वीडियोस में मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां सभिनी दोस्तनि खे। दोस्तों इहा ख़ुशख़बरी आहे त मजूद सत्तालाड़ हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे, जंहिं फिल्म जो नालो आहे पत्थर दिल। दोस्तों पत्थर दिल फिल्म में तव्हां बि कमु करे सघो था, अदाकारी करे सघो था। जेकॾहिं तव्हां फिल्म करण जो शौक़ु रखो था त हिन फिल्म में तव्हांखे कमु मिली वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में सिंध जा मशहूरु अदाकार कहिड़ा कहिड़ा कमु कंदा, हिन फिल्म जी कॾहिं खां रिकॉर्डिंग कई वेंदी, कहिड़े शहर में रिकॉर्डिंग कई वेंदी, कॾहिं खां हिन फिल्म जी शुरू कई वेंदी रिकॉर्डिंग, मां तव्हांखे सभु कुझु हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल पहिरियों चकर नवां आहियो त राहुल अली यूट्यूब चैनल खे महिरबानी करे वधि में सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक करणु विसारींदा। दोस्तों तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम न वठंदुसि, हलंदुसि पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों मजूद सत्तालाड़ पंहिंजी डायरेक्टरीअ में हिकु नओं फिल्म ठाहे रहियो आहे, जंहिं फिल्म जो नालो आहे पत्थर दिल। दोस्तों हिन में तव्हांखे सुठा किरदार फिल्म में ॾिना वेंदा, तव्हांजी पसंदि जा किरदार जेके तव्हां चाहियो था ऐं अदाकारीअ जो शौक़ु रखो था त हिन फिल्म में तव्हांखे तमामु सुठा ऐं तव्हांजी पसंदि जा किरदार ॾिना वेंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में कहिड़ा सिंध जा बहितरीनु अदाकार कमु कंदा। बिलावल कोकर, इम्तियाज़ स्वाग, मजूद सत्तालाड़, सईद निसार शाह, इन खां अलावा रमशाद शहज़ादी, संध्या अली, रीमा नाज़, इन खां अलावा काफ़ी एक्ट्रेस जेको आहे हिन फिल्म में कमु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको असांजो स्क्रीन ते नंबर तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन नंबर ते तव्हां राब्तो करे ऐं तव्हां फिल्म में पंहिंजो किरदारु लिखाए सघो था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जी हिन ई हफ़्ते में मतिलबु त आचर ते रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी, मतिलबु त पहिरियों शेड्यूल आचर ते रिकॉर्डिंग कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं तव्हां फिल्म में शौक़ु रखो था, अदाकारीअ जो शौक़ु रखो था, पोइ देरि छा जी। दोस्तों जेको असांजो स्क्रीन ते नंबर ॾिसी रहिया आहियो, इन नंबर ते राब्तो करे तव्हां फिल्म में किरदारु लिखाए सघो था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर आहे मजूद सत्तालाड़, मतिलबु त अली रज़ा मैसर। दोस्तों हिन फिल्म जी रिकॉर्डिंग लाड़काने शहर में कई वेंदी, सुठी सुठी लोकेशन ते, ऐं हीअ फिल्म तमामु सुठी फिल्म आहे, तमामु सुठी कहाणी आहे। हिन फिल्म जो राइटर आहे वज़ीर जमाली ऐं तमामु सुठी स्टोरी आहे, तमामु सुठी लोकेशन ते हीअ फिल्म रिकॉर्डिंग कई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं अदाकारी जो शौक़ु रखो था त असांजो जेको स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, इन नंबर ते राब्तो करे तव्हां बि अदाकारी करे सघो था। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे